असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं यूनियन काउंसिल हाजी सावण खान गोपांग जी दे कुनर में। उते असां पीपी अॻवाण मोहम्मद साले नाहियो सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुझु पंहिंजो पहिरीं पूरो इंट्रोडक्शन असांखे करायो। सर मोहम्मद साले नाहियूं वल्द हाजी अला नवाज़ नाहियूं ॻोठ हाजी दरिया खान नाहियूं ऐं एजुकेशन जेका असांजी आहे उहा आहे हैदराबाद मां पब्लिक स्कूल हैदराबाद मां। उन खां पोइ जेका मास्टर्स कई थी कंप्यूटर साइंस में उहा सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां। उन खां पोइ पास आउट थियण खां पोइ आयासीं ज़मींदारी वारे पासे बनी ॿारे वारे पासे ऐं उन खां पोइ वरी पब्लिक आहे आवाम आहे। थोरो घणो पॉलिटिक्स जो शौक़ु हो ऐं आवाम खे तालके खे ज़रूरत बि हुई त को पढ़ियल लिखियल तबिको अहिड़ो अॻियां अचे जेको असांजे मसाइल खे दिली तौर ते सम्झी सघे। इन जे करे असीं पॉलिटिक्स में आयासीं सरकार। अच्छा साईं, तव्हां माशाल्लाह पॉलिटिक्स में तमामु एक्टिव आहियो। असां तव्हांजूं एक्टिविटियूं ॾिसंदा रहंदा आहियूं। तव्हांखे पीपल्स पार्टी में आए केतिरो टाइम थी वियो आहे? साईं बेसिकली असां आहियूं पीपल्स पार्टी सां गॾु ई हींअर खां न वठी करे जॾहिं खां मोहतरमा जी MRD तहरीकूं हलियूं पे उन टाइम खां वठी करे असांजा जेके बि जेला हुजनि ॻोठ जा माण्हू उहे बि उन टाइम ते बि जेलनि में हुआ। इवन त असांजे ॻोठ जा माण्हू बि हुआ, कुझु खेसन मोरी जा लोकल माण्हू हुआ। MRD जी तहरीक वठी करे अॼु ॾींहं ताईं असीं पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं सरकार। साईं तव्हां जेको ॿुधायो पिया तव्हां MRD जी तहरीक वठी पोइ तव्हांजूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि, पोइ तव्हांखे पीपल्स पार्टी मां कुझु छा मिलियो आहे हिन वक़्त ताईं? सर पीपल्स पार्टी बेसिकली छा आहे जो आहे सॼी मुल्क जी जमायत आहे ऐं अलाह जन्नत बख़्शे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे उन खां पोइ जेको सिनेरियो क्रिएट थिए पियो उन में अलाह जो शुक्र आहे पीपल्स पार्टी आहे ऐं अवाम आहिनि जेला जेके आहिनि उन सभिनीनि खे गॾु खणी हलूं पिया। कुझु फैसिलिटेट थिया आहिनि, कुझु खे असीं वरी आला क़यादत खे बि असां चयो आहे क़िबला साईं आहिनि जेके साईं तारिक अली शाह जामोद साहिब आहिनि, मोहतरम जनाब शर्जील इनाम मेमन साहिब आहिनि, जेका तंज़ीम असांजी आहे पीर साहिबु आहे, मीर शेर मोहम्मद साहिबु आहे, असीं बि उन्हनि सां राब्ते में आहियूं। त जेतिरो थी सघे त अवाम खे असीं रिलीफ ॾियूं जंहिंमें सिहत आहे, स्कूलिंग आहे, उन खां पोइ रोज़गार जा मसइला मसाइल आहिनि। उन जे लाइ बि असां आला क़यादत सां ॻाल्हायो आहे। कुझु जा कम थिया आहिनि ऐं ॿिया अञा पाइपलाइन में इंशाअल्लाह अलाह ख़ैर कंदो उहो बि जल्दी थी वेंदो सरकार। अच्छा साईं, तव्हां हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी मां केतिरा फैज़याब थिया आहियो? साईं बेसिकली फैज़याब तव्हांजो अखर ॾाढो सुठो आहे। फैज़याब हिकिड़ो त हूंदो आहे ज़ाती तरह सां, ॿियो हूंदो आहे पार्टी बेसिस ते। पार्टी जे हिसाब ते जेकॾहिं ॾिसो त अलाह जो शुक्र आहे त MNA आहे, MP साहिब जिन आहिनि जेके उन्हनि सां असीं मुसलसल राब्ते में बि आहियूं ऐं असां पंहिंजूं जेके मसइला मसाइल ॻोठनि जा तकनि जा उहे बि असां उन्हनि ताईं पहुचाया आहिनि। ऐं उन खां पोइ एतिरो आहे जो फैज़याब थियण मां जेको तव्हां अखर कढियो आहे त अवाम मां असांखे भरपूर मोट मिले पई सरकार। इहे बि पार्टी जूं महिरबानियूं आहिनि, असां राजन वारनि जूं महिरबानियूं आहिनि जो हिक ॿिए सां कुलो कुले में मिलायो बीठा आहियूं त इन करे पार्टी असां सां गॾु बीठी आहे सरकार। साईं असां ॾिसंदा अचूं तव्हां माशाल्लाह ग्रुपबंदी त हर पार्टी में हूंदी आहे थोरी घणी। तव्हां माशाल्लाह MNA सां तव्हांजा सुठा वास्ता आहिनि, MP साहिब सां तव्हांजा सुठा वास्ता आहिनि ऐं तव्हांजी तंज़ीम सां तव्हांजा सुठा वास्ता आहिनि ऐं तव्हां कंहिं ग्रुपबंदी जो हिसो न रहिया आहियो हिन वक़्त ताईं। हिन पोइ भला तव्हां हिन में कहिड़ो कमु वरितो आहे जेको तव्हां माना तव्हां ॾिसूं था त थोरा रोड रस्ता आहिनि ख़ासि करे ॿिया न दे कुनर जा जेके रोड रस्ता आहिनि उहे थोरा तबाही जो शिकार पिया ॾियनि। उन बाबति तव्हां उन्हनि ते मौक़िफ़ कुझु रखियो आहे, उन्हनि सां MP MNA सां कुझु ॻाल्हायो आहे? साईं बेसिकली जेका पहिरियों तव्हां सवाल मूंसां कयो त जेके ग्रुपबंदी आहे, ग्रुपबंदी असल में छा आहे त का बि पार्टी जे अंदरि ग्रुपबंदी कान्हे। सभु पीपल्स पार्टी जा आहियूं, MNA MPA ज़िले सदर जेको आहे जनरल सेक्रेटरीज़ थी विया, उहे सभु असां सभु हिकिड़ी छटी जे हेठि आहियूं जंहिंजो नालो आहे पीपल्स पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी। हाणे हेठि जेका थोरो घणो चंद दोस्तनि खे शिकायतूं हूंदियूं आहिनि त बाबा हीअ ग्रुपबंदी अलॻि आहे, ग्रुपबंदी मुंहिंजी नज़र में अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। पार्टी हिकु आहे, सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं।
ऐं ॿियो जेको तव्हां क्वेश्चन मूंसां हींअर कयो त स्पेशली देह कुनर मां जेको लिंक रोड आबड़ी खां अचे पियो उन जे लाइ असां मुसलसल मोहतरम जनाब शर्जील इनाम मेमन साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे त बाबा जल्द खां जल्द असांखे इहो रोड कंप्लीट कराए ॾिनो वञे। उन खां पोइ जेके ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि उन प्रोजेक्ट्स में बि असीं हथु पोइ विझंदासीं। पहिरीं असांखे ही आबड़ी टू कुनर प्लान जेको आहे इहो रोड इहो असांखे जल्द खां जल्द कंप्लीट कराए ॾे। थियो आहे कमु पर अहिड़ो कोन चइजे जहिड़ो असांखे अवाम खे असां ॿुधायो त अहिड़ो तव्हांजो कमु थींदो, पर न हुअण खां कुझु हुअणु बहितर आहे सरकार। ॾिसो न साईं, हिते जेका आहे जेका तव्हां ॿुधायो पिया खेसाना मोरी या यूनियन काउंसिल खां सावण खान MRD में वॾियूं हिननि जूं तहरीकूं आहिनि। खेसाना मोरी जो वॾी लेवल ते नालो आहे हिते। मुंहिंजे ख़्याल में मोहतरमा बेनज़ीर पाण अची जलसो बि करे वई आहे। उन जे बावजूदि बि हिते जेके जिते कमु थियणु घुरिजनि या ओतिरा न आहिनि थिया, उन जे बारे में तव्हां छा चवंदव? साईं बिल्कुलु आउं तव्हांजे सवाल खां 100% मुतमइन आहियां त जेके MRD जा असांजा जेके कारकुन उन टाइम ते अरेस्ट थिया हुआ, किन खे कोड़ा लॻा, के जेके हुआ जेल्स में हुआ, ऐं उन जी क़ुर्बानीनि जे करे जेको हिननि खे मोट ॾियणी खपे हुई उन उहा कुझु घटि मिली, पर मिली सही सरकार। असीं त पाण इहा चवंदा त बाबा सॼो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सॼो सिंध पीपल्स पार्टी जो आहे, जेतिरो हू अंदरि आवाम जी रूट्स ताईं वेंदा ओतिरो हिननि खे अञा पॉज़िटिव रिस्पॉन्स मिलंदो। ज़रूरु किराए त ईंदी, 100% त अलामा बंदा राज़ी कोन हूंदा आहिनि, पर किराए ईंदी थोरी। किराए ऐं तनक़ीद उन ते ईंदी जेके कम में रिधल हूंदा आहिनि। असांखे बि किराए जो तनक़ीद जो सामनो करिणो पए थो त बाबा असां अव्हांखे अॻवाण करे मथे मोकिलियो, तव्हीं छा पिया करियो। असांजो कमु छा हूंदो आहे त असां हुननि खे उते अकोमोडेट करायूं MP MNAs वटि त बाबा हीअ आवाम आहे, हीअ आवाम जा मसइला आहिनि, असीं उन आवाम जा मसइला खणी अव्हां वटि आया आहियूं। हाणे अव्हांजी मर्ज़ी आहे हल करियो त तव्हांजी महिरबानी थींदो। ऐं कुझु मसइला हल थिया पिया आहिनि सरकार, कुझु मसइला हल थिया। अच्छा साईं, असांखे जेतिरे क़दुरु यादि अचे पियो त तव्हां जेका गुज़िरियल BD जी इलेक्शन हुई उन में तव्हां इलेक्शन विड़िया हुआ ऐं तव्हां पंहिंजी पार्टी मुंहिंजे ख़्याल में 2 ग्रुप थी विड़िया हुआ। इतने जो मतिलबु ग्रुप बंदी त आहे न पार्टी में, नंढी लेवल ते। वॾी लेवल ते अञा असां नथा चऊं। उन में तव्हां सुठो मुक़ाबिलो कयो। पोइ जेकॾहिं तव्हांखे टिकेट बि मिलियो ऐं टिकेट मिली वरी तव्हांजो टिकेट कैंसिल बि थियो, छा मसइला हुआ, छा रीज़न हुआ जो तव्हांजो मिलियल टिकेट वरी कैंसिल थी वियो? अदा एट दैट टाइम इहा आहे पोइ बल्दियाती इलेक्शन जेका थी हुई उन में थोरो घणो असांजो बि शौक़ु थियो त बाबा असीं लोकल पॉलिटिक्स में इन थियूं। लोकल पॉलिटिक्स में इन थियण जो मक़सदु इहो हूंदो त हिकिड़ी जेका तव्हांजी एजुकेटेड जेका तव्हांजी क़यादत हूंदी आहे उहा तव्हांजे मसइले मसाइल खे सुठे नमूने सां हैंडल करे सघे थी एज़ कंपेयर टू अनएजुकेटेड। अनएजुकेटेड मां मुराद इहो कोन्हे त केरु जेको आहे उहो पढ़ाई लिखाई जे हिसाब ते, हिकिड़ा जेके हूंदा आहिनि उहे एजुकेटेड बि हूंदा आहिनि पर हुननि में उहा शइ कान हूंदी जेको पब्लिक जे आवाम जे मसाइल खे हैंडल करे सघनि। उन टाइम ते असां बेशक तव्हांजी ॻाल्हि में सचाई आहे, असां टिकट लाइ अप्लाई कयो हो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे टिकट बि अलॉट कयो, पर उन टाइम ते जेको पार्टी वर्सिस पार्टी कान हुई, पार्टी पीपल्स पार्टी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हुआ। इन करे पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी को फ़ैसिलो न करे सघी ऐं उन टाइम ते असांजी यूनियन काउंसिल जेका उन खे ओपन छॾूं त बाबा हाणे तव्हां अचो ऐं पंहिंजो पंहिंजो पार्टिसिपेट करियो। ऐं अलाह जो शुक्र आहे पार्टिसिपेट कयोसीं। हीअ हिकिड़ी रांदि आहे, हिकिड़ो हारजंदो ॿियो खटींदो, जेको खटे थो असीं उन्हनि खे वेलकम करियूं था, एप्रिशिएट करियूं था। ऐं लोकल सयूं केरु बि हार या जीत उन में सभु गॾु आहियूं, कंहिंजी हार में बि गॾु आहियूं हुन सां, ऐं केरु खटियो अचे थो त उनखे मुबारक ॾियण बि असांजो फ़र्ज़ु आहे। साईं, इन सियासत खां सवाइ तव्हांजी छा एक्टिविटी आहे, तव्हां छा कंदा आहियो ॿियो? सरकार सियासत के अलावा हाणे ज़मींदारी, अलाह जो शुक्र आहे अबड़नि ॾाॾनि खां वठी करे ॿनी जो कुझु टुकड़ो आहे, उन ते ज़मींदारी करियूं वेठा। ऐं उन खां पोइ माइनॉरिटी जेका आहे उहा माइनॉरिटी विंग मूं वटि आहे हिते, अबनि ॾाॾनि खां वठी वेठा आहिनि, उन जी बि देखभाल करणी पए थी। ज़मींदारी बि आहे, उन सां गॾोगॾु पॉलिटिक्स खे बि टाइम ॾियूं पिया। राज भाग आहे उन में बि उथी वेठी जेका आहे उहा बि करियूं वेठा। अलाह जो शुक्र आहे सुठो रिस्पॉन्स असांखे आवाम जी तरफ़ां सुठो रिस्पॉन्स मिले पियो सरकार। अच्छा, तव्हां अॻिते नेक्स्ट पीरियड में तव्हांजो छा इलेक्शन में बीहण जो इरादो आहे या वरी पार्टी ते छॾींदव, तव्हांजो छा इरादा आहिनि? की प्लस हाणे ॾिसो न, असां त पॉलिटिक्स खे जेकॾहिं असीं इबादत सम्झूं था, पॉलिटिक्स इज़ नॉट अ बिज़नेस। पॉलिटिक्स जेका आहे उहा तव्हांजी आहे इबादत आहे। असां वरी हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे रिक्वेस्ट कंदासीं त बाबा असीं एप्लीकेंट थींदासीं
महिरबानी कजो। राज आहिनि, असां कंहिंजी मुखालफ़त असीं कोन कंदा आहियूं। असीं चवंदा बाबा पार्टी बेसिस ते हुजे, राजूणी हिसाब ते करायो। जेकॾहिं राजनि खे विहारियो, राज मुतमइन थियनि था त पोइ इलेक्शन आहे ई कान। जंहिं ते राज मुतमइन थी विया उहो ई तव्हांजी ख़िदमत कंदो, उहा ई सिलेक्शन थींदी सरकार। सो तव्हां ॿुधायो पिया त असां जियाला रहिया आहियूं, शुरूआति खां वठी स्टार्टिंग खां वठी असां पीपल्स पार्टी जा रहिया आहियूं ऐं तव्हांजो MRD तहरीक में वॾी क़ुर्बानियूं आहिनि। भला हेसि ताईं पीपल्स पार्टी तव्हांखे UC लेवल ते या ज़िले काउंसिल जी लेवल ते को तव्हांखे टिकट ॾिनो आहे हेसि ताईं जॾहिं खां वठी तव्हां रहिया आहियो? साईं बेसिकली छा जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त OGDCL गैस फील्ड जेके आहिनि उन जा जेके वेल्स आहिनि उहे असांजे एरिया में सिचुएटेड आहिनि। उन खां पोइ जॾहिं हींअर 2018 जूं जेके इलेक्शन जनरल इलेक्शन थियूं, साईं तारिक अली शाह जामोद साहिबु उहो MNA सिलेक्ट थी आयो, साईं शर्जील इनाम मेमन साहिबु MPA सिलेक्ट थी आयो। उन खां पोइ जेका लोकल सतह ते हिकिड़ी कमेटी ठही हुई उन में असां पार्टिसिपेट कयो हो त बाबा OGDCL जे हवाले सां जेके लोकल एरिया जा जेके फंड्स आहिनि उन्हनि खे यूटिलाइज़ करियो, तव्हां उन्हनि जी लोकल पब्लिक ते यूटिलाइज़ करियो। उन कमेटी में बि असीं शामिलु थियासीं, पर माज़रत सां चवणो पए पियो त अञा ताईं उन कमेटी जो जेको अञा खड़तेल को निकितो कोन्हे, रिज़ल्ट निकितो कोन्हे, पर उमेद ते दुनिया क़ाइमु आहे, उमेद ते दुनिया क़ाइमु आहे।